अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं जुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। जुञ ढ भलाई, उम्मीद, जुञ सिराब। पान नंबर 108। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सैयदना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहमदुन हामिदुन महमूदुन कासिमुन आकिबुन फातिहुन शाहिदुन हाशिरुन रशीदुन मशहूदुन बशीरुन नज़ीरुन दाइन शाकिन हादिन महदिन माजिन मंजिन नाहिन रसूलुन नबीयुन उम्मीयुन त्यामी हाशिमी अब्तगी अज़ीज़ुन हरीसुन अलैकुम रऊफ़ुन रहीमुन ताहा मुज्तबा तासीन मुर्तज़ा हामी मुस्तफ़ा यासीन उला मुज़म्मिलन मुदस्सिरन मतीयुन मुसद्दिकुन तय्यबुन नाज मंसूरुन मुलाउन आमिरुन हिजाज़ी निर्राज़ीन कुरैशियुन मुज़र्रिन नबीयुन तौबत हाफ़िज़ुन कामिलुन सादिकुन अमीनुन अब्दुल्लाह कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीयुल्लाह सफ़ीउल्लाह खातमुल अंबिया हसीबुन मुजीबुन शकूरुन मुक़्तसिदुन रसूलुन रहमत कवियुन हफ़ीयुन मामूनुन मलूमुन हक़्क़ुन मुबीनुन मुतीयुन रसूल रहमत अव्वलुन आखिरुन ज़ाहिरुन बातिनुन नबिय्युर रहमत यतीमुन करीमुन हकीमुन खातिमुर रसूल सय्यदुन सिराजुन मुनीरुन मुहर्रमुन मुकर्रमुन मुबश्शिरुन मुज़क्किरुन मुत्तहिरुन करीबुन खलीलुन मदऊ जव्वादुन खातिमुन आदिलुन शहीदुन रसूल अल मुलाहिम। अल्लाह रब्बुल आलमीन हिकु अहिड़ो गिरोह में ख़लक़ में हिकु अहिड़ो गिरोह ख़लक़ में पैगम्बर नबी रसूल अंबिया मुरसलीन खे ज़रूरत आहे जो उनखे अहकामनि खे संदन ताईं पहुचाइनि। दलील अंबियान मुरसलीन बहस साबित कनि था असां जॾहिं महबूब असांजो हिकु ख़ालिक़ु आहे, महबूब असांजो हिकु ख़ालिक़ु सान्यो आहे जो असां खां सभिनी मख़लूक़नि खां बहितर आहे, बुलंद आहे ऐं उहे पैगम्बर रसूल उनजे उमूर जे तरफ़ां रहनुमाई कनि। अहिड़े माण्हू ख़लक़ में उनजा बरगुज़ीदा पैगम्बर आहिनि। जंहिं हकीम दानाई आहे, जिन में हकीम दानाई आहे, ख़ुदा उन्हनि खे इल्म हिकमत सां आरास्ता करे मबूस फरमायो। पैगम्बर नबी रसूल उन्हनि जे सिद्क़ गुफ़्तार ते दलील कंदा। अल्लाह रब्बुल आलमीन संदसि पैगम्बर रसूलनि खे मबूस कयो, उन करे मोकिलियो त पोइ माण्हू ख़ुदा ते कहिड़ी बि हुजत बाक़ी न रहे ऐं केरु क़यामत जे ॾींहुं ईअं न चवे तव्हां कंहिंखे बि पंहिंजे सवाब जी ख़ुशख़बरी ऐं अज़ाब खां डिॼारीनि। उन करे असांजे तरफ़ मोकिलिया उन करे असांजे तरफ़ ऐं हुजत ख़ुदा उन्हनि खे तमामु रहे। मनक़ूल आहे अल्लाह रब्बुल आलमीन 1,24,000 नबी पैगम्बर रसूल मबूस कया। उन्हनि में 313 रसूल आहिनि ऐं उन्हनि ते केतिरा किताब ज़मीन ते नाज़िल कयाई। हज़रत आदम, हज़रत शीश ते 50 सहीफ़ा, हज़रत इद्रीस ते 3 सहीफ़ा, हज़रत इब्राहिम ते 20 सहीफ़ा मोकिलिया। हज़रत ईसा पुट मरियम जे उन रसूल जे लाइ बिशारत ॾिनी इंजील ऐं उन खां पोइ ईंदो उनजो
हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुट मरियम उन रसूल जी बिशारत ॾिनी त उन खां पोइ ईंदो, उन जो नालो अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो। ऐं 4 किताब मोकिलिया, ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते, तौरेत हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते, इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते, क़ुरान हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल कयो। मनक़ूल आहे त 23 तारीख़ रमज़ान मुबारक जे महीने में क़ुरान नाज़िल थियो। तौहीद करियो। क़ुरान मजीद में लिखियलु आहे, निमाज़ क़ाइमु करियो, ज़कात ॾियो, ज़ुल्हज जे महीने में हज करियो। उन्हनि में 5 उलुल अज़्म आहिनि। उलुल अज़्म उन करे उनखे चवंदा आहिनि त उन्हनि माण्हुनि साहिब अज़मियत ऐं शरीयत हुआ। उहे माण्हू साहिब अज़मियत ऐं शरीयत हुआ। जीअं त हज़रत नूह अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम जे शरीयत खां अलॻि किताब ऐं शरीयत सां गॾु मबूस थियो। वरी जहिड़ी तरह क़दुरु पैगंबर मबूस थिया, उन जे ई किताब ऐं शरीयत जे ताबे रहिया, एसी ताईं जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत नूह अलैहिस्सलाम जे किताब खां अलावा सहीफ़ा अज़मत सां गॾु आयो। इहो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे किताब ऐं शरीयत जो मुनकर कोन हुयो, बल्कि उन जी शरीयत मनसूख़ थी चुकी हुई, उन ते अमल करणु सही कोन हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में या उन खां पोइ सभ जा सभ उन तरीक़े व रास्ते व शरीयत पर हुया, उन्हनि किताबनि ते अमल कंदा रहिया, एसी ताईं जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जो ज़मानो आयो ऐं उन ते तौरेत नाज़िल थियो ऐं सहीफ़े इब्राहिम तरक़ अमल जो अज़म कयो। उन ज़माने में या उन खां पोइ जेतिरा बि पैगंबर मबूस थिया, उन्हनि ई किताब ऐं शरीयत तरीक़े ते अमल रहिया।